अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था कोडिजी खां ज़ोहेब अली गोपांग की रिपोर्ट मुताबिक़ प्रेस क्लब कोडिजी आडो ॻोठ मोहम्मद मिठल उजण जे रहवासियुनि जो उजण इतिहाद ज़िला ख़ैरपुर के चीफ ऑर्गेनाइज़र फ़कीर जिंसार अली उजण की अॻवानी में शहीद डॉक्टर मोहम्मद नवाज़ उजण के क़त्ल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणे में मुज़ाहिरीन एहतजाज कंदे ॿुधायो त तक़रीबन 10 महीना अॻु डॉक्टर अब्दुल जब्बार लाचारी, राजा मीरानी, महबूब ज़रदारी ऐं सलीम लुंड असांजे नौजवान डॉक्टर मोहम्मद नवाज़ उजण के घरां कंहिं दलबे सां घुराए क़त्ल कयो आहे, जंहिंजो लाश असांखे पीर कपाल शहनशाह वटां मिलियो हो, जंहिंजी FIR मज़कूरा जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कराईसीं, पर जवाबदार बाअसर हुजण जे करे हिन वक़्त ताईं गिरफ़्तार त कोन थी सघिया आहिनि, पर वेतर असां मथां कूड़ा केस दाख़िल कराए हिरासत करे रहिया आहिनि। उन सिलसिले में उन्हनि वस वारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त फौरी तौर ते क़त्ल केस में मुलविस जवाबदार गिरफ़्तार कया वञनि, न त ॿी सूरत में पूरी सिंध अंदरि एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। सलीम रज़ा लुंड वठी दलबे ते वठी उनजे घरां विया। सुबुह ते मोहम्मद नवाज़ उजण जो लाश मिलियो, तशद्दुद लाश मिलियो ऐं अञा ताईं पुलिस कख भरी बीड़ो न कयो आहे। बार बार वासन जे चवण मुताबिक़ FIR नथी कढी वञे ऐं वरी राजा मीरानी वासन खे धमकियूं ॾिए थो ऐं उनजे शहीद मोहम्मद नवाज़ उजण जे पुट खे जेके 8 साल जो पुटु आहे उन्हनि ते FIR दाख़िल कराई अथई। असां सैयद मुराद अली शाह ऐं आज सिंध पुलिस खां परज़ोर मुतालबो था कयूं त शहीद मोहम्मद नवाज़ उजण जा जेके बाअसर क़ातिल आहिनि डॉक्टर अब्दुल जब्बार लाचारी, महबूब ज़रदारी, राजा मीरानी ऐं सलीम रज़ा लुंड खे गिरफ़्तार कयो वञे। शहीद मोहम्मद नवाज़ उजण जा क़ातिल गिरफ़्तार कयो वञे, न त एहतजाज खां वधीक असां रैली बि कढंदासीं, धरणा भरंदासीं ऐं रोड रस्ता बि मुकमल बंदि कंदासीं।